मथां वरी चवे पियो त शादीअ जे गोल्डन जुबलीअ लाइ 2 साल बाक़ी आहिनि। चवेस त टुक टुक करे रंसू न करे, सिधो चौंको हणे ऐं हाफ सेंचुरी पूरी करे। सही था वठो चओ। तव्हांजी चौथी चांहि। हे मथां ॿियो चौंको। त तव्हां कॾहिं था करायो भैया बेबीअ जी शादी? भाभी तव्हांजे नज़र में कोई सुठो छोकिरो हुजे त ॿुधायो, हाणे ई शीअ कुले ते चाढ़ियूंसि। छो यार, रिश्तो.com ते जो मेंबरशिप वरती अथई उते कम न थियो छा? यार सच्ची ॻाल्हि ॿुधाए, 5 महीननि जो मेंबरशिप प्लान भरियो हो, अञा ताईं कुझु न थियो आहे ऐं हाणे त प्लान बि एक्सपायर थी वियो आहे। सोचा तो मां कंहिं विच वारे खे चई करे अॻियां ॻाल्हि वधायूं। न भैया, रिश्तो.com सही अथव। उहो कीअं? उहो ईअं यार त लखें रुपया कमीशन ॾियण खां त रिश्तो.com सही अथई। मथां वरी विच वारनि खे फोनियूं करण, ॿारनि खे ॾेखारण लाइ होटलुनि जा ख़र्च करण ऐं ॿिया बि घणेई सूर अथई यार। त मतलब मां वरी 5 महीननि जा पैसा भरियां? ॾिस यार, रिश्तो.com जी मेंबरशिप वठण सां त तोखे फ़ाइदा ई आहिनि। जीअं त हू सर्विसिस बि सुठियूं ॾींदा आहिनि, घर वेठे सभनि में प्रोफाइल्स अपडेट कंदा आहिनि, तंहिंखां पोइ सुठी काउंसलिंग बि कंदा आहिनि। मथां वरी ॿारनि जे मिलण लाइ, माइटनि जे मिलण लाइ हू पंहिंजो फुली फर्निश्ड मीटिंग रूम था प्रोवाइड कनि, ऐं उहो बि चांहि पाणी नाश्ते सां गॾु, ऐं उहो बि फ्री। कहिड़ो विच वारो तोखे अहिड़ियूं फैसिलिटीज़ ॾींदो यार? हा भैया, हे सही था चवनि। ऐं शादियुनि मुरादियुनि में थोरो त टाइम लॻी वेंदो आहे न। उहो इन करे त कॾहिं माइट पसंदि करण में टाइम लॻाईंदा आहिनि त कॾहिं ॿार पसंदि करण में टाइम लॻाईंदा आहिनि, ऐं इन में का वॾी ॻाल्हि न आहे। मज़े जी ॻाल्हि इहा आहे त अगरि शादी थी वई त रिश्तो.com तरफ़ां हुननि जे मेंबरशिप प्लान मां कुझु परसेंटेज कैशबैक रिफंड बि ॾींदा आहिनि। यार तू तो बिल्कुल प्रोफेसर वांगुर तो समझाए। तो बीएड डीएड पास कई है या? कमाल तो करें यार। खैर मां हाणे ई वञी करे मेंबरशिप रिन्यू तो कराए चा। वञण जी कहिड़ी ज़रूरत आहे यार, फोन ते ई कर। अॼुकल्ह त सभु ऑनलाइन थी वियो आहे। बस पो त भाभी इन खुशीअ में हिक चांहि ॿी थियण घुर्जे। अॼु त चांहि जो सिक्सर हणी करे पोइ वेंदासीं ता। हा खणी थी अचां। अचो त रिश्तो.com में फोन लगाए करे मेंबरशिप रिन्यू करायूं। बिल्कुलु। रिश्तो.com, सिंधियुनि जो सिंधियुनि सां ऑनलाइन सिंधी मैट्रिमोनी।